हाँ हेलो। हाँ कहिड़ो हाल आहे साईं? हाँ साईं नओं माल अची वियो अथव हिकदमि मस्तु इंडियन माल इम्पोर्टेड जे टकड़ में ॾाढो ज़बरदस्त माल अथव। अरे साईं 26 जनवरी या 15 अगस्त ते रुगो देश जो झंडो लॻाइण न कुझु न थींदो। देश जे कंपनी खे अॻियां बि वधाइणु खपे जीअं असांजो देश तरक़ी करे। हा न न ॾाढो सुठो माल अथव, तव्हां ट्राई त करे ॾिसो। हा ठीकु आहे, मां सॼी डिटेल मोकिलियांव थो त तव्हां मूंखे ॿुधायो। हा जी जी ठीकु आहे। सेठ मां अचां थो। हा A few moments later. सेठ 2 मिनट में मां अचां थो। A few moments later. सेठ 5 मिनट में मां अचां थो। A few moments later. सेठ मां अरे बस रे हर अधु कलाक में अचां थो 2 मिंटे में अचां थो 5 मिंटे में गुमराह थी पिया अथई छा? अरे हूअं त सिर्फ़ु ॻाल्हाइण वेंदो वेंदो अथई ऐं हाणे वरी न न सेठ घुमरा छा जा ओ नओं कम चालू कयो आहे न। हैं नओं कमु? अरे वाशू मां जो तोखे हेॾी सुठी पघार ॾींदो आहे उन खां बि नओं कमु? हा साईं तव्हांजी हेॾी सुठी पघार में मुंहिंजा हिन जन्म जा त सभु कम पूरा थी विया आहिनि। हाणे नओं कमु चालू कयो आहे जीअं ॿिए जन्म लाइ थोरो घणो बचाए सघां। अरे बस घणी पक के इहो ॿुधाए त कहिड़ो कमु शुरू कयो अथई? हो साईं हे जेके नओ पार्किंग मां गाॾी खणण ईंदा आहिनि न, हा हा जिन माण्हुनि खे ख़बर हूंदे सूंदे बि ग़लति साइड पार्किंग बीहारींदा आहिनि, मां हुननि जी गाॾी ते वञी वेही रहंदो आहियां। हुननि जा 700 रुपया बची पवंदा आहिनि, मां 100-200 रुपया छॾाए वठंदो आहियां। वाह वाशू वाह, ख़बर अथई तुंहिंजे हिन नए कम ते नरक में नई सजा पई ठाही वञे। साईं काई ॻाल्हि कान्हे, ॿई गॾियली भोगींदासीं। हेठि अथई। अच्छा भले हाणे ॿुधाए जेकॾहिं तोखे कोई 100-200 न ॾेई त पोइ? साईं तव्हां अकेला ई थोड़ी आहियो हिन संसार में सुञा, ॿिया बि आहिनि। हुन ॾींहुं हिकु गाॾी वारे पैसा न ॾिनई, नाटक पियो करे। पोइ छा हुन गाॾी जो नंबर नोट करे रखियो आहे। हाणे जंहिंमहिल बि उहा गाॾी ॾिसण ईंदी पार्किंग में बि बीठी हूंदी न, कढी करे नो पार्किंग में बीहारे छॾींदोमांसि, भरे ॾंड। लख लानत जा पहाका हुजनि वाशू।